तव्हां सां मुखातिब थे सिंध जो क़ौमी सरवण नारे सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सॼी सिंध मां गॾु थींदड़ सिंध धरती खे पंहिंजो मादरे वतन सम्झंदड़ सिंध जे हिन चौक ते मैदान ते गॾु थींदड़ सिंध जा गैरतमंद भाइर पुट न्याणियूं साथी मजदूर हारी शागिर्द मासूम गुलन जहिड़ा ॿारड़ा शाइर अदीब कलमकार साफ़ी क़ौमी फनकार तव्हां सभिनी खे यौमे मादरे वतन मुबारक। यौमे मादरे वतन मुबारक। यौमे मादरे वतन मुबारक। मेहरबानी मुझा भाउ दोस्तों साथियों, अॼोको ही जलसो माण्हुनि जे लाइ बेचैनी जो सबबु बणजंदो। बेचैनी जो सबबु बणजंदो जेके कमरनि में वेही फतवाऊं जारी कंदा आहिनि या कंहिं टेलीविज़न जे स्क्रीन ते हलंदड़ ख़बरुनि ऐं कंहिं न्यूज़ ट्रेकर ते खे ॾिसंदे तबसरा कंदा आहिनि त फलाणो लीडर ख़तम थी वियो, फलाणी पार्टी ख़तम थी वई ऐं हू रोज़ इन ॻाल्हि लाइ पंहिंजा ज़ख़्म चटींदा आहिनि त तरक़ी पसंद पार्टी जेतिरो बि नाकाबंदी कई वञे थी, जेतिरी बि ग़लीज़ प्रोपेगेंडा कई वञे थी, जेतिरो बि घेरो तंग करे तरक़ी पसंद पार्टी खे महदूद सोड़ो ऐं ख़तम करण जी कोशिश कई वञे थी, ओतिरी तरक़ी पसंद पार्टी टिड़ंदड़ गुलनि वांगुरु न रुॻो टिड़ंदी वधंदी रहे थी पर पंहिंजी महक ऐं ख़ुशबू सां सॼी सिंध खे रोशन करे थी। छो त तरक़ी पसंद पार्टी कंहिं ड्राइंग रूम में वेठल पार्टी नाहे। तरक़ी पसंद पार्टी कंहिं सोशल मीडिया ते वेही सवाल जवाब लिखी ऐं माण्हुनि जी कथ करे उन बुनियाद ते वजूद में न आई आहे। ऐं तरक़ी पसंद पार्टी न कंहिं सनअतकार न कंहिं बिज़नेसमैन न कंहिं जागीरदार जे कंहिं वॾे देरे में उन्हनि जी ग़ुलामी कंदे वजूद में आई आहे। तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे पहिरें ॾींहं जे वजूद खां वठी तरक़ी पसंद पार्टी जो वजूद उन जे क़ाइद जे जेल जे फांसी घाटनि ऐं बंदी खाननि जे बंद खोलियुनि मां सफ़र शुरू थियो आहे ऐं सिंध जे गभरू जवाननि पंहिंजो रत ॾेई जेको क़ौम में वेसा पैदा कयो आहे। तरक़ी पसंद पार्टी उन्हनि शहीदनि जे रत जी वारिस ऐं ओञाण पार्टी आहे जेका तव्हांजे ऊंधन
सूंदन अधमन जे बुनियाद ते न ख़त्म थी सघे थी, न सोड़ी थी सघे थी ऐं न महदूद थी सघे थी। मुंहिंजा भाइरो दोस्तो साथियो, मुंहिंजा भाइरो दोस्तो ऐं साथियो, पाण ही मादरे वतन ते मादरे वतन जे हवाले सां नई नई रवायतुनि जा अमीन बणिजी जेके नवां बुनियाद रखी क़ौमी तहरीक जा मज़बूत बुनियाद रखी अॻिते वधी रहिया आहियूं। असांजी सियासत में को बि शॉर्टकट कोन्हे। असांजी सियासत में का बि ख़ुशफ़हमी कान्हे जो असीं राति जो ख्वाब ॾिसंदा हुजूं त शाम जो हेंगर में का शेरवानी सुबाए ऐं राति जो ख्वाब ॾिसंदा हुजूं त कंहिं इस्लामाबाद जे कंहिं सेफ हाउस मां, कराची जे कंहिं महफ़ूज़ घर मां फ़ोन ईंदी ऐं असीं वञी को वज़ारतुनि मुशावरतुनि जा कसम खणी ऐं कंहिं काबीना जी ज़ीनत बणजंदासीं। असांजी एजेंडा में अहिड़ो को बि शॉर्टकट कोन्हे। असीं अवाम जी ताक़त ते यकीन रखूं था ऐं अवाम जे उन बुनियादी सख ऐं ताक़त खे पंहिंजी जदोजहद जो महवर बनाए इन्हनि पेरें उघाड़े पोरियतनि ग़रीब ऐं महिनतकश माण्हुनि जे वहंदड़ पघर खे साखी ठाहे असां सिंध खे ग़ुलामी ऐं ज़िलतुनि मां छुटकारो ॾियारे ऐं सिंधी क़ौम खे हिकिड़ी बावकार क़ौम बनाइण जो जेको ख्वाब खणी हलिया आहियूं ऐं ख़ुदा गवाह आहे त उहे ॾींहं परे न आहिनि जंहिं ॾींहुं पाण पंहिंजे ख्वाब ते साम्हूं करे ॾेखारींदासीं। मुंहिंजा दोस्तो हार महसूस कनि था, परे भॼनि था, पर तरक़ी पसंद पार्टी असांजे लाइ क़ौम परस्त सियासत हिकिड़ो आदर्श आहे, हिकिड़ो सुहिणो सपनो आहे ऐं हिन वक़्त जो वॾे में वॾो सच आहे। जेकॾहिं सिंध खे का नई माना ऐं मफ़हूम ॾियणो आहे, सिंध खे मोहताजी, ग़ुलामी, बुख, बेरोज़गारी, जहालत, जागीरदार शाही ऐं इन समूरी ग़ुलामी ऐं ज़िलतुनि जी समूरियूं शिकिलूं, समूरा ज़ुल्म ऐं जबरनि जूं जेके शिकिलियूं आहिनि उन्हनि मां जेकॾहिं निजात ॾियारणी आहे त उन निजात जे लाइ वाहिद फ़िक्र ऐं फ़लसफ़ो क़ौम परस्ती जो फ़लसफ़ो आहे, जंहिं बुनियाद ते पाण सिंध खे इन ग़ुलामी मां, इन ज़िलतुनि मां, इन अक़ीदे परस्ती मां, इन जहालत मां, पीर परस्ती मां, वॾेरा शाही मां, जागीरदार शाही मां ऐं ग़ुलामी मां कढी हिकिड़ी शानदार ऐं बावकार क़ौम तश्कील करे पाण बावकार क़ौमुनि वांगुरु पंहिंजो सियासी सफ़र जारी रखी सघूं था। इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, तरक़ी पसंद पार्टी फ़ख़ुर सां पंहिंजो पाण जी सुञाणप क़ौम परस्त कंदे असीं पाण खे चवंदा आहियूं त असीं नेशनलिस्ट डेमोक्रेट आहियूं, माना जमहूरियत पसंद आहियूं। असीं क़ौम परस्त आहियूं पर जमहूरियत पसंद आहियूं। असीं अवाम जी ताक़त, अवाम जे मैंडेट ऐं अवाम जे वोट जे ज़रिए सियासत खे अॻिते खणी असां सिंध में नई रवायतुनि जा बुनियाद विझण हलूं पिया, जंहिंजे लाइ साबित क़दमी जी ज़रूरत हूंदी आहे।
असांजी सियासत पंहिंजा क़ाइद ऐं कुबला न मटाईंदी आहे। असांजी सियासत पंहिंजा क़ाइद ऐं क़िबला न मटाईंदी आहे। असांजी सियासत कूड़ा ऐं सचा फ़लसफ़ा न मटाईंदी आहे। मां चैलेंज करियां थो, हिकिड़ा माण्हू जेके ज़हनी शऊरी तरह गुलाम पसंद माण्हू आहिनि, ही सिंध में तय थियल आहे त सिंध में